बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइस केर, सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइस केर, मंझई मंझ विढ़े पधर न थस पेर, जनी साणस वेर वायरू थिए तनी जो। Sufi is not infidel. Sufi is not infidel. None understands him. He wages a war himself within, but reveals nothing. He becomes the friend of his bitter enemies. Today, we are going to start our previous activity, syllabus of metric class, and the turn is of poem from R.L.V. Carriage. So, we are going to start a poem. From R.L.V. Carriage. ही पोएम आहे जंहिंमां असांजूं लर्निंग आउटकम्स इहे थींदियूं डिफिकल्ट वर्ड्स आहिनि हुन में, कुझु यूसेजिस आहिनि जंहिंमें स्ट्रक्चर ऑफ प्रोनाउन आहे, बे यूसेज में स्ट्रक्चर ऑफ एडवर्ब आहे, लास्ट में इडियम्स आहिनि जंहिं ते पाण कोन ॻाल्हायो आहे तक़रीबन। फ्रॉम R.L.V. कैरेज हिकु नज़म आहे, उन जो मैसेज इहो आहे त इंसानी ज़िंदगी The life of man is like a railway train. ही सॼो मैसेज त उन इंसानियत जे उन हवाले सां ॾिनल आहे। शाइर जेको आहे रेल गाॾी जे बोगी में वेठो आहे, कैरेज में वेठो आहे। कैरेज माना बोगी जंहिंखे असां चवंदा आहियूं, विंडो खां वेठो आहे। हू अहिड़ा मंज़र ॾिसे पियो, ज़ाहिरा माण्हू रेलगाॾी जे वेहण खां पोइ हुन तशबीहूं ॾिनियूं आहिनि, जंहिंमें हिकु ॿ वर्ड लिखां पियो, फास्टर, फास्टर देन फेरीज़, फास्टर देन फेरीज़, फास्टर देन विचिस, हेजिस एंड डिचिस, काफ़ी शयूं आहिनि। हाणे फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, फेरीज़, फेरी माना परी, उन मां फेरीज़ जमा निकितल आहे। विच ऐं ऑर्डर में कोन थो लिखां, विच, विचिस माना अ वुमन मैजिशियन, विच माना अ वुमन मैजिशियन, हिकु औरत जादूगरणी जेके असां चवंदा आहियूं, उनखे असां विच सॾींदा आहियूं। डिच माना टीच, वुमन मैजिशियन, ट्रीच, डिच माना ट्रीच। ट्रैम्प, ॿियो अखर हुन में ट्रैम्प माना होमलेस पर्सन, बेघर इंसान, खायूं, जादूगरणी। गिलेंस, ऐं गिलिप्स, शॉर्ट लुक या ब्रीफ लुक। सिनोनिम्स में अची सघनि था। उन खां अलावा जेको प्रोनाउन, ही हिन में डिफिकल्ट वर्ड्स आहिनि। शाइर ते जेको इंट्रोडक्शन ऑफ द पोइट आहे उहो तव्हांजी ज़रूरत न आहे जो उन ते वेही ॻाल्हाइजे। लॉयस स्टीवनसन जो लिखियल आहे हिकिड़ो स्कॉटिश नावलिस्ट आहे, नावल निगार चऊं, नावल नवेस चऊं।
ऐं एसेस्ट आहे, मज़मून निगार आहे। उन जो इन रेलवे कैरेज ते हिकिड़ो मज़मून लिखियलु आहे जेका मंज़र नगर थियल आहे। उन में जेके सब्ज़ मैदान ॾिसे थो, मीडोज़ आहे, उनखे ग्रासी लैंड, काफ़ी वर्ड्स आहिनि। ग्रासी लैंड हिन जी माना आहे ग्रासी लैंड, मीडोज़। ऐं ॿियो बि उन में काफ़ी बुक हूंदव, काफ़ी शयूं अथसि जेके मूंखे यादि आहिनि, उहे आउं तव्हांखे करायां थो। ही डिफिकल्ट वर्ड्स अथव। उन खां अलावा जेको स्ट्रक्चर आहे एक्सरसाइज़ुनि में, मेन शइ उहा तव्हांखे कराए थो छॾियां। ग्रामर में तव्हां कई आहे ऑलरेडी, वरी बि तव्हांखे हिते रिविजन कराए था छॾियूं। प्रोनाउन जी सभिनी खे ख़बर आहे, ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे का, थोरो स्ट्रक्चर आहे उहो बि तव्हांखे शायदि ईंदो हुजे। जेकॾहिं हिनखे असां चवंदा आहियूं द करेक्ट ऑर्डर ऑफ प्रोनाउन, जेकॾहिं इफ देयर आर मोर देन वन प्रोनाउन इन द सेंटेंस, द करेक्ट ऑर्डर इज, ही तव्हां करेक्ट ऑर्डर ही आहे। जेकॾहिं हिकु जुमिले में टे प्रोनाउन अचनि, मिसाल कीअं, आऊं, ही ऐं तव्हां मुस्लमान आहियूं। हाणे करेक्ट ऑर्डर इहो आहे, हे जेको टू आहे उहो सेकंड पर्सन खे रिप्रेज़ेंट थो करे, बढ़िया, सेकंड पर्सन खे। टे जेको आहे उहो थर्ड पर्सन खे रिप्रेज़ेंट थो करे, वन जेको आहे उहो फर्स्ट पर्सन खे रिप्रेज़ेंट थो करे। हाणे यू, ही एंड आई are fighting for the great cause of our nation, या you, he and I are Muslims। हाणे ही जेको करेक्ट ऑर्डर आहे इहो आहे गुड पर्पसेस जे लाइ, माना जेकॾहिं का सुठा बहितरीन जेके सेंटेंस हूंदा आहिनि या बहितरीन हैबिट्स हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ जेको सो असां ही फार्मूला यूज़ कंदा आहियूं, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन। ही फॉर अ गुड पर्पसेस वारा आहे। फॉर बैड पर्पसेस जे लाइ वरी ही फार्मूलो यूज़ करो। मिसाल कीअं, I, he and you committed the crime। I, he, you and you are at fault। ही प्रोनाउन जो करेक्ट ऑर्डर आहे। जेकॾहिं टे प्रोनाउन अचनि जुमिले में त गुड पर्पसेस जे लाइ ही फार्मूलो यूज़ करणो आहे, बैड पर्पसेस जे लाइ ही फार्मूलो यूज़ करणो आहे। हिन जो मिसाल ॿई अथव, हिन जा मिसाल बि अथव। अच्छा, हाणे साॻियो ई एडवर्ब जे लाइ बि जेको सो करेक्ट ऑर्डर आहे, ही ईअं सम्झो त रूल बि आहे। ड्राए जे हिनखे हलो एडवर्ब जे लाइ। हाणे जेकॾहिं इफ देयर आर, मां तव्हां को लिखे भला मां ॿुधायां थो, एक्सप्लेन कयां थो, पोइ लिखी था वठो एंड में। जेकॾहिं इफ देयर आर मोर देन वन एडवर्ब्स इन द सेंटेंस, द करेक्ट ऑर्डर ऑफ एडवर्ब इज MPT। एडवर्ब ऑफ मैनर, एडवर्ब ऑफ प्लेस, एडवर्ब ऑफ टाइम। जेकॾहिं टे माना एडवर्ब अचनि त तव्हांखे MPT फार्मूला यूज़ करणो आहे। मिसाल कीअं, दे मीट अस, हाणे मां लिखां थो, दे वार्मली
at the station early in the morning. अगे इल्ज़ाम आखरन जो हाणे ॾिसो इन खे असां दे मीट एट द स्टेशन वार्मली अर्ली इन द मॉर्निंग, दैट इज रॉन्ग. हाणे करेक्ट ऑर्डर कहिड़ो आहे? मैनर, प्लेस, टाइम. एमपीटी फार्मूला यूज़ करणो. अच्छा हाणे हिकिड़ी शइ इहा त एडवर्ब जो फार्मूलो इहो, प्रोनाउन जो फार्मूलो इहो यूज़ करणो आहे. अच्छा उन खां अलावा कुछ हिस्सो ड्राइजेस. समझण जी कोशिश कयो, एॾी का ॻाल्हि ॾुखी कान्हे का. अच्छा हाणे कुछ एडवर्ब्स अहिड़ा आहिनि हाणे ही भी एडवर्ब्स आहिनि. अच्छा if there is no helping verb in the sentence, you have immediately used to these adverbs. मिसाल कीअं? He always speaks truth. ॾिसो हेल्पिंग न आहे. सब्जेक्ट खां पोइ असां तुरत माना असांखे ऑलवेज ईअं कोन्हे ही स्पीक्स ट्रुथ ऑलवेज असां ईअं यूज़ कंदा आहियूं, पर इहो करेक्ट वे न आहे, दैट इज रॉन्ग वे. ही दुरुस्त तरीक़ेकार क़ाइदो जेको आहे क़ाइदो इहो आहे. अच्छा पर जेकॾहिं हेल्पिंग आहे आई हैव ऑलवेज स्पोकन ट्रुथ. हाणे जेकॾहिं हेल्पिंग आहे त हेल्पिंग खां पोइ यूज़ करणो आहे एडवर्ब. हिननि मां जेकॾहिं हू आहे या को ॿियो. हिन जेकॾहिं हेल्पिंग न आहे त सब्जेक्ट खां पोइ तव्हांखे एडवर्ब यूज़ करणो आहे. जेकॾहिं हेल्पिंग आहे त उन खां पोइ, हेल्पिंग न आहे त सब्जेक्ट खां पोइ इमीडिएटली यूज़ करणो आहे तव्हांखे एडवर्ब. अच्छा हाणे असांजी एक्सरसाइज जेका आहे उन्हनि मां ही शयूं पिक थियल आहिनि. अच्छा हाणे जेका असांजो फोर्थ पार्ट आहे उहो आहे इडियम्स. इडियम्स में लिखियल अथव हिकिड़ा. बाय फिट्स एंड स्टार्ट्स ही इडियम आहे. डे इन एंड डे आउट ये लिखियल अथव. तकरीबन सिंपल आहे हिननि में. अच्छा हाणे बाय फिट्स एंड स्टार्ट्स जी माना है इरेग्युलरली या नॉट रेगुलरली. नॉट रेगुलरली मतलब हिकिड़ी शइ जेका हली वरी ॿी वञे झटकन सां हले, दैट देयर दिस इज यूज्ड बाय फिट्स एंड स्टार्ट. डे इन एंड डे आउट माना डेली, पर इनखे असां चवंदा आहियूं डे इन एंड डे आउट, रात ॾींहुं. डेली, डे एंड नाइट, ही असांजा इडियम्स आहिनि इन एक्सरसाइज में. ॿिया बि खोड़ आहिनि तव्हांजे मैट्रिक जे इन में बुक में. हाई टाइम, फुल्ली राइप टाइम. कॾहिं कॾहिं सिनोनिमस में या ही ईंदा आहिनि हिननि जी मीनिंग. सो ही असांजो जेको पोएम आहे उहो इते ख़तमु थियल आहे. उन में इहे स्ट्रक्चर्स बयानु थियल आहिनि. फ्रॉम अ रेलवे कैरेज में 7th चैप्टर खणी चऊं, लेसन खणी चऊं, पोएम खणी चऊं, उहो थियल आहे. इन खां अॻिते वरी आहे डिग्निटी ऑफ वर्क. हिन मां डिग्निटी ऑफ वर्क 8हों तव्हांजो आहे डिग्निटी ऑफ वर्क.
सॼे जो मक़सदु इहो आहे पोरे जी अज़मत, कम जी अज़मत, या ईअं खणी चऊं कोटेशन तव्हां पढ़ियो हूंदो, वर्क इज़ वर्शिप। सॼे लेसन जो जेको निचोड़ आहे उहो हिन डिग्निटी ऑफ वर्क में आहे। उन में पोरे जी अज़मत ते जेके माण्हू कम खां आर महसूसु कनि था, पोरे खां ऐब महसूसु कनि था, उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो लेसन ॾिनल आहे। ऐं कुझु डेवलप कंट्रीज़ जो उन में मिसाल ॾिनल आहे त जेके एडवांस कंट्रीज़ आहिनि, डेवलप कंट्रीज़ आहिनि, जेके असांखां अलाए केतिरा दफ़ा अॻिते, केतिरियूं सदियूं अॻिते आहिनि, उहे पोरे खां न कीमाईंदा आहिनि। चाइना जो मिसाल हिन में शामिलु थियल आहे। इन में कुझु डिफिकल्ट वर्ड्स आहिनि ऐं जेको सो सॼो जेको स्ट्रक्चर आहे उहो असांजे उन्हनि माण्हुनि लाइ चयल आहे उन जेके पोरे खे ऐब सम्झनि था ऐं पंहिंजे कम में जेका सा आर महसूसु कनि था, उन्हनि जे लाइ डिग्निटी ऑफ वर्क ते लिखियलु आहे। हिकिड़ी गुफ़्तगू लिखियलु आहे, डायलॉग लिखियलु आहिनि जेको सो कंहिं मतिलबु हुते कंहिं फैमिली जा, उनमें डायलॉग लिखियलु आहिनि। एक्सरसाइज़ में एॾियूं को ख़ासि शयूं इहे ई साॻियूं जेके असां पिक करे आया आहियूं स्ट्रक्चर ॿिन्ही में, साईं खे मूं ॾेखारियो अथई ॿई पाण क्लियर करे था छॾियूं। सो अॻिते इनशाअल्लाह वरी कंहिं नए लेसन सां, इन कोटेशन सां, त उहे इंसान कामयाबु हूंदा आहिनि जेके उस्तादनि जे आॾो निगाहूं हेठि करे हलंदा आहिनि। उन्हनि जा कंध जेके सो दुनिया जे आॾे मथे हूंदा आहिनि। जेके उस्तादनि जे आॾो कंध झुकाए हलंदा आहिनि, डू गुड ऑल द वे, in all the times, in all the places, at all the time, to all the people, as long as ever you can. So that is that.